अॻूणे वॾे वज़ीर अरबाब गुलाम रहीम जे फर्ज़ंद अरबाब इनायतुल्ला चयो आहे त अफ़सोस जी ॻाल्हि आहे त बरसात बंदि थियण खे 20 ॾींहं गुज़री विया आहिनि, पर अञा ताईं हुकूमत कुझु बि न करे सघी आहे। नवकोट भरिसां पाणी जे कुदरती लंघ क़दीमी हाकड़े ढोरे जे पाणी खे लंघ नथो ॾिनो वञे। नवकोट प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे अरबाब इनायतुल्ला चयो त कुदरती ढोरे जो पाणी ॻोठनि जा ॻोठ, ग़रीब माण्हुनि जा फसल ॿोड़े ऋण शाख मां निकिरंदड़ झारा शाख वटि वञी पहुतो आहे, जेको वाटर कोर्स मां झारा शाख मां थी वापसि ऋण शाख में वञे थो। हुन चयो त समय ॻोठ हज़ारे एकड़ फसल ॿोड़ींदड़ हाकड़े दरियाह जो पाणी अहिड़ी सूरत हाल में कॾहिं बि लाथ नथो ॾेई सघे। झारा शाख खे हेठि 2010 में जितां पाणी नेकाल कयो वियो हो, उतां सिर्फ़ ॿ गंदियूं लॻायूं वयूं आहिनि, जिन मां बि पाणी निकिरणु नामुमकिन आहे। हुन चयो त हाकड़े ढोरे जो पाणी नेकाल करण लाइ मुतबादिल लंघ ॾेई ज़िले मीरपुर ख़ास जो ॿोॾ खां बचियल शहर नवकोट, संतोर फार्म ऐं उन सां लाॻापियल ॻोठ बचाया वञनि। जेकॾहिं हाकड़े ढोरे जो सही मुतबादिल लंघ न ॾिनो वियो त नवकोट बि पाणी जे लपेट में अची वेंदो। हुन चयो त रोशनाबाद वटां जसकाणी सिम नाले खे जेको घारो पियो आहे, उन बि वॾी तबाही आंदी आहे। हाकड़े ढोरे ऐं LBOD सिम नाले जो पाणी नेकाल करण लाइ मुतबादिल लंघ ठाहे ग़रीब माण्हुनि खे तबाह थियण खां बचायो वञे।